उहे जेकॾहिं सम्झनि थियूं उन सां ख़ुदि उन्हनि खे या उन्हनि जे ॿार खे को नुक़सान जो ख़तरो आहे त पोइ उहे रोज़ो न रखंदियूं ऐं बाद में उन जी क़ज़ा ॾींदियूं। थञ पीआरण वारी जेका औरत आहे उनखे बि अंदेशो आहे त उन जे ॿार खे नुक़सानु थींदो, ख़ुदि उनखे नुक़सानु थींदो, त इन सूरत में पोइ उहे फ़िदियो ॾींदियूं। शेख अब्दुल समद मदनी साहब खां अॻियों सुवाल आहे। कुनरी खां असांजी हिकु भेण मिसिस शाकिर सुवाल करे थी त हामिला औरत या खीर पीआरण वारी औरत उन जे लाइ रोज़े जो छा हुकुम आहे? हामिला औरत ऐं खीर पीआरण वारी औरत उहे जेकॾहिं सम्झनि थियूं त उन सां ख़ुदि उन्हनि खे या उन्हनि जे ॿार खे को नुक़सान जो ख़तरो आहे त पोइ उहे रोज़ो न रखंदियूं ऐं बाद में उन जी क़ज़ा ॾींदियूं। अलाह ताला जो फ़रमान आहे वअलल्लज़ीन युतीकूनहु फ़िदयतुन तआमु मिस्कीन। हिन आयत जी तफ़सीर में इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा फ़रमाइनि था त हीअ आयत मुहकम आहे, यानी मनसूख़ न आहे। हिन जो हुकुम उन औरत जे लाइ आहे जेका बिल्कुलु यानी पोड़ी ऐं कुराड़ी आहे या कुराड़ो मर्द आहे, जेके ताक़त नथा रखनि रोज़ो रखण जी। ऐं ॿियो मरीज़ जे हुकुम में इहे ॿई अची वञूं, हामिला बि ऐं जेका ॿार खे खीर पीआरे थी उहा बि हिन हुकुम में ईंदियूं। हाणे हिन जूं अॻिते ॿ सूरतूं आहिनि। हिकु सूरत इहा आहे त हू बाद में ताक़त रखंदियूं आहिनि त उन जी क़ज़ा ॾियनि, त उन्हनि ते क़ज़ा ॾियणु ज़रूरी आहे। ऐं जेकॾहिं बिलफ़र्ज़ अॻिते बि उन्हनि सां इहो मसइलो रहे थो, वरी इन हालत में ई उहे रहनि थियूं, उनखे ताक़त न आहे ऐं साॻियो ई मसइलो आहे, ॿारु आहे ऐं हामिला खे अंदेशो आहे त उन जी ख़ुदि उन जी सिहत खे ख़तरो लाहक़ आहे या ॿार खे। ऐं अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं थञ पीआरण वारी जेका औरत आहे उनखे बि अंदेशो आहे त उन जे ॿार खे नुक़सानु थींदो, ख़ुदि उनखे नुक़सानु थींदो, त इन सूरत में पोइ उहे फ़िदियो ॾींदियूं। ऐं फ़िदियो इहो ई आहे त हिकु मिस्कीन जो खाधो। इन एतबार सां उन्हनि ते इहो फ़िदियो ज़रूरी थींदो, लाज़िम थींदो। ऐं जेकॾहिं हू ताक़त नथियूं रखनि क़ज़ा जी त पोइ फ़िदियो ॾेई करे इहो पंहिंजो मामिलो अहिड़े तरीक़े सां ख़तमु कॼनि। अच्छा शेख, साॻी अदी जो ॿियो सुवाल आहे त जेकॾहिं हिकु औरत खे हिकिड़े महीने में 2 भेरा माहवारी अचे थी, हैज़ अचे थो, त पोइ उन जे लाइ रोज़े जो छा हुकुम आहे? हिन में जेको मसइलो आहे, हिकिड़ो क़ाइदो आहे त अल हुक्म यदूर माल इल्लत वजूदन व अदमन। शेख इब्न उसैमीन रहमहुल्लाह हिन क़ाइदे मञा इहो इस्तदलाल कनि था त जेकॾहिं उहा औरत जेका सम्झे थी, छो त हैज़ जो खून उन जूं अलामतूं आहिनि, उनखे सुञाणे थी, जीअं त उहो खून आम जेका रत हुजे थी उन खां हटी करे हुजे थो, उहो कारो हुजे थो, उन में हिकु क़िस्म जी बू हुजे थी। जेकॾहिं औरत सम्झे थी त इहो हैज़ ई आहे त पोइ हुनखे नमाज़ बि कोन्हे पढ़णी, रोज़ो बि कोन्हे रखिणो ऐं रुकिजी वेंदी। ऐं ॿियो हिकिड़ो जेको रतु आहे या खून आहे जेको औरतुनि खे अचे थो, जंहिंखे इस्तहाज़ा चयो वञे थो, जेकॾहिं इस्तहाज़ा जो आहे उन जूं बि अलामतूं आहिनि त उहो खून जारी रहे थो ऐं उन जी का हद कोन थी हुजे। बाक़ी जेको हैज़ जो खून आहे उन जी हद हुजे थी। बाज़ उलमा वधि में वधि उन जी हद 15 ॾींहं ज़िक्र कई आहे। जेकॾहिं उन जे अंदरि आहे ख़ुसूसन अलामतूं जेकॾहिं हैज़ जे खून जूं आहिनि त पोइ उहा रुकिजी वेंदी, न नमाज़ पढ़ंदी ऐं न रोज़ो रखंदी ऐं न ई उनजो मुड़ुसु उन सां हमबिस्तरी कंदो। मुकमल तौर ते रुकिजी वेंदी एतिरे ताईं जो उन खून खां, उन रत खां उहा पाक थी वञे। बाक़ी जेकॾहिं इस्तहाज़ा जो मामिलो आहे, ॿियो जेकॾहिं रत जो मामिलो आहे त पोइ उहा नमाज़ बि पढ़ंदी ऐं पंहिंजो रोज़ो बि रखंदी। जज़ाकल्लाह वअसन जज़ा, बारकल्लाह फ़ीक। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजे हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।